नाज़िम पास में वाक़े ॿुधाईंदा अफ़सोसनाक ख़बर है तो कोयटा में गैस लीकेज थियण करे साह बूसाटण सबब ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। साह बूसाटण सबब 21 सालन जो जहांगीर ऐं 22 सालन जी सकीना फौत थी विया आहिनि। फौतन जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी लहर छाइजी वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो कोयटा में गैस लीकेज थियण करे साह बूसाटण सबब ज़ाल मुड़स फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा में आवाज़ टीवी के रिपोर्टर आज़ाद बलोच खां। जी आज़ाद। कोयटा हज़ारगंज में घर के अंदर सुतल ज़ाल मुड़स गैस लीकेज थियण सबब फौत थिया आहिनि। 21 साला जहांगीर ऐं 22 साला सकीना बेहोशी वारी हालत में कमरे में पियल हुआ। सुबुह जो देर घर भातियुनि सुजाग थी करे इन्हनि जा घर के दरवाज़ा तोड़े करे इन्हनि खे ॿाहिरि कढियो वियो ऐं खेसि बेहोशी वारी हालत में शेख अस्पताल शिफ्ट कयो वियो त उते डॉक्टरनि पारां इहा तस्दीक कई वई त ही फौत थी विया आहिनि। ऐं उन खां पोइ इन्हनि जे वारसनि जे घर में कोहराम मची वियो ऐं इन जा लाश घर पहुचण ते इलाइक़े में हज़ारगंज इलाइक़े में सोग वारो माहौल छायल आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अपडेट करण लाइ।